उडेरोलाल स्टेशन लगोट नौबत मारी ताहिर हिंगोरो ऐं आसपास जे ॻोठनि में फुरूं चोरियूं मामूल बणिजी वियूं आहिनि। जॾहिं त ॻोठ ताहिर हिंगोरो, ॻोठ नौबत मरी ऐं ॿियनि ॻोठनि जे ॻोठाणनि वकार हिंगोरो, अनीस हिंगोरो, सजाद तला, मंठार मंगणार, मोहम्मद कुंभार ऐं ॿियनि एसएच उडेरोलाल स्टेशन मंज़ूर लख ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे उडेरोलाल वाया केसर सरनो रोड ब्लॉक करे छिती नारेबाज़ी कंदे साफ़ नगर दाॻींदे इल्ज़ाम हयो आहे त इलाइक़े में हिक हफ़्ते में 5 मोटरसाइकिलूं फुर्तियूं आहिनि ऐं चोरी रोज़ जो मामूल बणियल आहिनि। एसएच उडेरोलाल स्टेशन गश्त करण बजाए थाने में मंशात फ़रोशनि सां ॿिट बणियल आहे। हुननि चयो त पुलिस खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि पर एसएच सिर्फ़ु ठल आसरा ॾेई रहियो आहे। हुननि चयो त पुलिस राति जे वक़्तु किथे बि रोडनि ते नज़र न अची रही आहे, जॾहिं त ॾोहारी राति जे वक़्तु मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रोडनि ते हथियारनि जे ज़ोर ते ग़रीब ऐं अबोज माण्हुनि खे यरगमाल बणाए लखे रुपया ऐं क़ीमती सामान फ़रोख़्त करे फ़रार थियनि था, पर पुलिस अञा ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न आहे कयो। हुननि वधीक चयो असीं जॾहिं एसएच वटि थाणे ते वञूं था त चवे थो त हीअ नंढड़ा ॾोह थींदा रहंदा आहिनि, जंहिं करे असीं रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि चयो हितां जे इलाइक़े वासियुनि एसएच उडेरोलाल स्टेशन ख़िलाफ़ केतिरा ई दफ़ा एहतिजाजी मुज़ाहिरा पिण कया आहिनि पर एसएसपी मटियारी हिन मामले जो को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हुननि चयो त असां आईजी सिंध डीआईजी हैदराबाद खां मुतालबो था कयूं त 3 ॾींहनि अंदरि एसएच उडेरोलाल स्टेशन ख़िलाफ़ कार्रवाई करे इलाइक़े में चोरियूं ऐं फुरुनि में कंट्रोल कयो वञे, न त ॿी सूरत में एसएसपी ऑफिस मटियारी अॻे एहतिजाजनि जो सिलसिलो शुरू कंदासीं। गुल मोहम्मद हिंगोरो, सिंध सोशल न्यूज़, मटियारी।